वेलकम टू सिंध सॉफ्ट स्टूडियो। दिस इज साल चांडियो। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं डेटा साइंस जे बारे में। त डेटा साइंस एक्चुअली उनखे डीप में न असां ॿुधाईंदासीं, सिर्फ़ु असां उन्हनि खे कुझु शयुनि में समेटियो उहे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। उनखां पोइ असां वन बाय वन उन्हनि खे असां एक्सप्लेन कंदासीं जीअं तव्हांखे प्रॉपर तरीक़े सां उहे सभु शयूं क्लियर थी वञनि। त असां ॿुधाईंदासीं अॼु डेटा साइंस में जेके 4 पिलर्स हूंदा आहिनि उन पिलर्स जे बारे में असां तव्हांखे ॿुधायूं था। 4 पिलर्स कहिड़ा आहिनि जेके डेटा साइंस खे खणी बीहनि था सॼी। त हिन 4 पिलर्स में अगरि तव्हांखे नॉलेज हूंदी त तव्हां ऑटोमेटिकली ग्रो करे छॾींदा पंहिंजी नॉलेज में ऐं डेटा साइंस में। त डेटा साइंस में सभ खां पहिरियां आहे कंप्यूटर साइंस। कंप्यूटर साइंस फील्ड में मुख़्तलिफ़ शयूं थी अची वञनि, जीअं बिग डेटा साइंस आहे या बिग डेटा टेक्नोलॉजी आहे या प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग भी अलॻि उन में हिकु टाइप आहे जंहिंजे थ्रू तव्हां यूज़ कराए सघो था, या डेटाबेस। अगरि तव्हां कंप्यूटर साइंस में इहे 3 शयूं तव्हांखे कवर आहिनि देन तव्हांजो थोरो जेको बेस हूंदो उहो तव्हांजो क्लियर थी वेंदो। ॿिए नंबर ते आहे डोमेन नॉलेज। डोमेन नॉलेज में तव्हांखे कहिड़ी नॉलेज अचणु घुरिजनि, बिज़नेस नॉलेज हुजे, एक्सपर्ट सिस्टम ऐं यूज़र टेस्टिंग। इहे 3 शयूं तव्हांखे ईंदियूं तॾहिं तव्हां उन्हनि खे एक्सपर्ट थी सघो था। मतिलबु इन 3 शयुनि ते तव्हांजो अगरि कवरिंग थी वञे त देन तव्हां थोरो स्टेप तव्हांजो फर्दर अॻिते वधंदो। त इहे 3 स्टेप्स आहिनि जंहिंजे थ्रू तव्हां यूज़ कराए सघोसि था। मतिलबु तव्हांखे उहा नॉलेज इंक्रीज़ थींदी इन 3 जी। मतिलबु हीउ सेकंड पिलर आहे। जेको थर्ड पिलर आहे उहो आहे मैथ्स एंड स्टैटिक्स। मैथ्स ऐं स्टैटिक्स में तव्हांखे नॉलेज हूंदी त तव्हांजो जेको बेस हूंदो उहो तव्हांजो क्लियर थींदो। छो त डेटा साइंस जेका रिलेटेड आहे मेजॉरिटी उहा मैथ्स सां आहे। छो त मैथ्स जो हिकु फील्ड आहे, उन में असांजे डेटा साइंस खे कीअं असां डेटा खे वग़ैरह खे अरेंज कंदा आहियूं, असां सेविंग कंदा आहियूं, असां यूज़ कराईंदा आहियूं, उहे असांजो अची थी वञनि इन्हनि में। त सभ खां पहिरियां लीनियर अलजेब्रा अचे तव्हांखे, ऐं कैलकुलस डिस्क्रिप्टिव अचे, कैलकुलस एंड डिस्क्रिप्टिव अचे, ऐं उनखां पोइ इन्फ्रेंशनल स्टैटिक्स अचे। 4 तव्हां जेके मैथ्स एंड स्टैटिक्स में अचणु घुरिजनि। चौथो नंबर पिलर आहे जंहिंमें तव्हां विज़ुअलाइज़ करायो था या विज़ुअलाइज़ेशन्स करायो था, उहे असांजो चौथो नंबर पिलर में अची वेंदो। उन में कहिड़ियूं स्टोरी टेलिंग हूंदियूं, जीअं असां का बि गेम ठाहींदा आहियूं त उहा स्टोरी पहिरियों असां सेट कंदा आहियूं, उनखां पोइ असां फर्दर उन ते वर्क कंदा आहियूं। ॿिए नंबर ते आहे विज़ुअल आर्ट एंड डिज़ाइन। विज़ुअल आर्ट मतिलबु तव्हां साम्हूं जेको उनजो विज़ुअल हूंदो उहो आर्ट कहिड़े तरीक़े सां वर्क कंदो, ऐं एबल टू इंगेज विथ सीनियर्स। पंहिंजे सीनियर्स सां कीअं इंगेज तव्हांखे रहणो आहे उहो बि असांजो एज़ अ पिलर अचे थो कम्युनिकेशन एंड विज़ुअलाइज़ेशन्स में। ऐं आर पैकेज आहे, आर पैकेजिस असांजो बि अची थो वञे विज़ुअलाइज़ेशन्स में। ही 4 पिलर्स आहिनि जंहिंजे 4 पिलर्स जे थ्रू तव्हां जेको बि वर्क आहे डेटा साइंस जो प्रॉपर तरीक़े सां करे सघो था। इन्हनि खे असां फर्दर डिवाइड कंदासीं नेक्स्ट वीडियो में। अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर, लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। थैंक यू फॉर वॉचिंग।